हेलो जानी, काफ़ी टाइम का पोइ तव्हांजो भाउ तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे ऐं अॼु हिकु व्लॉग सिंधी में ठाहे ॾिसूं, छो जो करे काफ़ी माण्हुनि इंसिस्ट कयो आहे त तव्हां सिंधी में व्लॉग ठाहियो, त अॼु जो व्लॉग सिंधी में। कुमेल असांखे धोखो ॾेई छॾियो आहे ऐं हाणे असां सां गॾु सैद कुरैशी आहे। इहो मुंहिंजे व्लॉग में पहिरियां बि आयो। सैद कुरैशी छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, तूं ॿुधाए कहिड़ा? ख़ैर आहे। इलाही मुश्किल रस्तो तंहिं करे असां आया आहियूं। हे तव्हांखे व्यू ॾेखारियां थो। हिन जो जेको लेवल आहे न, एंड लेवल आहे। तव्हांखे 2 मिंट मां सिर्फ़ु तव्हांखे ॾेखारियां। असां शाह मक़सूद पुॼी विया आहियूं ऐं इहो पीर 120 ॾाकनि वारो बि पीर कहलाईंदो आहे। पहिरां मतिलबु जेको वञण जो रस्तो आहे, पंध जो रस्तो आहे, उहो 120 ॾाकणियूं चढ़ी करे पोइ वञी उते पुॼंदा आहियूं। ऐं अलॻि सां बाइकियुनि जो बि रस्तो आहे। पहाड़ पार करणा पवंदा आहिनि, त पोइ वञी बाइक्स वग़ैरह या गाॾी ते माण्हू पुॼंदो आहे। रिपोर्टर लॻो पियो आहे तुंहिंजो भाउ गॾु के आहे केरु? हा, कुरैशी साहब आहे न मूंसां गॾु। हाणे मां थंबनेल में बि सैद कुरैशी नालो हिकदमि, पोइ मूंखे इलाही सारा व्यूज़ ईंदा। इलाही सारा। यार सिंधी में व्लॉग ठाहिणु ॾाढो मुश्किल आहे, छो जो करे आदत आहे न उर्दू में व्लॉग ठाहिण जी, त सिंधी में व्लॉग ठाहिणु थोरो वधीक मुश्किल आहे। हे मुंहिंजे पोयां शाह मक़सूद पीर आहे। इन जी हिस्ट्री मूंखे सही सां ख़बर न आहे, थोरी घणी ख़बर आहे। अगरि मां हुनखे ॿुधायां त शायदि मूंखां ग़लति थी बि सघे थी, इन लाइ मां ॿुधायां ई नथो, सॉरी। वैसे मूंखे ईअं थो लॻे त मुंहिंजी काफ़ी सिंधी वीक थी वई आहे। हालांकि मां आहियां सिंधी, पर थोरी वीक थी वई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त सिंधी में कॾहिं व्लॉग ठाहियो बि न आहे न, इन लाइ। यानी हाणे असां आया आहियूं तड़कण इलाही अजीब थो लॻे। हाणे असां आया आहियूं इलाही तड़कण पूल में, ऐं तड़ करे पोइ तव्हांखे शॉर्ट्स न ॾेखारींदासीं। अरे जानी, ॻाल्हि ॿुधो, शॉर्ट्स त न खणी आया आहियूं? अरे केरु आहे यार, हाणे उहे कपिड़ा हलासीं, हिन में ई तड़कूं था। उहे अम्मी धोईंदी, कहिड़ो असां धोईंदा। हाणे असां तड़ चवणु एॾो अजीब लॻे थो मूंखे। हाणे असां तड़ करे छॾियो आहे ऐं हाणे असां वेंदासीं घर, ऐं घर वञी करे पोइ तव्हां सां मिलूं था। ऐं मूंखे ईअं लॻे थो हाणे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर थी वञा। तव्हांजो भाउ घर वापसि अची वियो आहे ऐं हाणे मूंखे अचे थी निंड, त मां सुम्ही करे पोइ तव्हां सां ॻाल्हायां थो। पूरे 6 कलाकनि खां पोइ तव्हांजो भाउ तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे ऐं हाणे मूंखे उर्दू में ॻाल्हाइणु पवंदो। हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। तो सीन ये है कि मैंने और दूसरे यूट्यूबर्स ने मिलके सोचा है कि एक यूट्यूबर्स मीटअप किया जाए। सिर्फ यूट्यूबर्स का, यूट्यूबर आपस में। तो अगर आप यूट्यूबर हैं या कोई भी आपका जानने वाला यूट्यूबर है, तो DM करें मुझे आप, या वीडियो के नीचे कमेंट करें। तो मिलते हैं अगले व्लॉग में। अल्लाह हाफिज़। ॾाढो मज़ो आयो, असां ॾाढो इंजॉय कयोसीं। सिंधी में चवंदासीं, सिंधी में एंड में चवंदासीं। हल ईअं थो चवां, एंड में ईअं चवंदा, पोइ ईअं एंड में विच छॾी।